नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार आउं मारवी थई। सबका पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फरीदाबाद वाही मुतासिरन जी सहायता लाइ 1 करोड़ रुपया जारी करे छॾिया। फरीदाबाद में लगल वाही बाबत रिपोर्ट वज़ीर आज़म के पेश कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ज़ख़्मी जे इलाज में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म पारां वाही लॻण जे वाक़े जी मुकमल जांच जूं हिदायतूं। वज़ीर आज़म दादू जे ज़िले इंतिज़ामिया खे मुतासिरन खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾियण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीटीआई चेयरमैन इमरान खान के फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुक्म ॾेई छॾियो। इमरान खान के सिक्योरिटी ख़तरे जे इतलाह ते घर वज़ारत खे साइदा क़दम खणण जी हिदायत। घर वज़ीर खे निगरानी करण ऐं हुकूमत ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। घर वज़ारत सूबन आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे घरू सेक्रेटरियुनि खे हंगामी ख़त लिखी छॾियो। ख़त में इमरान खान लाइ सख़्त हिफ़ाज़ती क़दम खणण जो हुक्म जारी कयो वियो। IG ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद के हिदायतूं जारी। इमरान खान जी रिहाइशगाह बनी गाला ते बम नाकारा बणाइण समेत ॿिनि क़दमनि खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। इमरान जे जलसनि में सिक्योरिटी बाबति कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जी मुलाक़ात। वज़ीर आज़म अवाम खे मुआशी रिलीफ ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रमज़ान जे मुबारक महीने में ॾिनल रिलीफ पैकेज ते अमल कयो वञे। जेकॾहिं सदर आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथो करे सघे त उहिदो छॾे ॾे। इमरान खान हर रोज़ पंहिंजे बयाननि तां फिरी रहियो आहे। इमरान खान मुसलसल नाकाम थी रहियो आहे। नालाइकी सबबि PTI हुकूमत घर बेड़ो थी। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त हाणे तहरीक इंसाफ़ जो बयानियो न हलंदो। इमरान खान जे जलसनि में माण्हुनि खे सस्ती तफ़रीह मिली वेंदी आहे। फ्यूल न हुजण सबबि 7-8 हज़ार मेगावोट बिजली घटि पैदा थी रही आहे। लाहौर में मीनार पाकिस्तान ते PTI जो जलसो अॼु थी रहियो आहे। तयारियूं मुकमल कयूं वयूं। PTI चेयरमैन इमरान खान जलसे खे ख़िताब कंदो। जलसे लाइ पुलिस जो सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो। 4000 ऑफिसर अहलकार मुक़रर हूंदा। 10 DSPs, 25 SDPOs, 59 SHOs, 267 सब ऑर्डिनेंस हूंदा। औरतुनि जी तलाशी लाइ 234 लेडीज़ पुलिस अहलकार बि ड्यूटियूं सरअंजाम ॾींदियूं। राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि क़ौमी असम्बली जो इजलास। ज़ाहिद अकरम दुरानी बिना मुक़ाबले क़ौमी असम्बली जो डिप्टी स्पीकर चूंडिजी वियो। डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहिदे जो कसम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ डिप्टी स्पीकर खे उहिदे जो कसम खणायो। नाणे वारो वज़ीर मुफ्ता इस्माइल IMF सां ॻाल्हाइण लाइ अमेरिका रवानो थी वियो। मुफ्ता इस्माइल चयो आहे त 3 वरीअ खां पोइ ECL मां नालो ख़ारिज थियण ते खेसि ख़ुशी थी आहे। अमेरिका वेंदे लंडन में संदसि मियां नवाज़ शरीफ सां बि मुलाक़ात थींदी। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना की का भी फौतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे
NIS जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 103 नवां केस साम्हूं आया आहिनि। सॼे मुल्क में 205 मरीज़नि जी हालत ॻणिती सुठी आहे। खान बहर बरसा कोंदर बिरादरी से बिंदुरिन में झेड़ो, वारिन में वसगा भार कतल, गोठ शादनवरीन में बिंदुरिन में समी जी तकरार तां झेड़ो थी पियो। वारिन में वसगा भार सजाद अली, जावेद अहमद कोंदर माची विया, मक़तूलनि जे मड़ वाक़े वारे हंध पियल रहिया। टंडे वाघे बरसा जवाबदारन में मांती आयल थरपार करवासी के कुहें कतल कर छॾियो। ॻोठ हाजी अबरो डगो में जवाबदारन उताक ते सुतल बेशाम लोहाण के कुहें छॾियो। पुलिस पहुची मक़तूल चंबड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। रतो देरो में हथियारबंदन फायरिंग करे एक जणे के कतल करे छॾियो। शहर जे सब्जी मार्केट में हथियारबंदन जी फायरिंग में 45 वरीह जो जोगी उमराणी मारिजी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी पिया। मक़तूल चंबड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम जुड़ाली। मौसमियात खाते जो चवणु आहे त इस्लामाबाद, पंजाब, आज़ाद कश्मीर जे केतिरनि इलाइक़नि में मींहं जो इम्कान आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे गड़े सां बरसात जो इम्कान आहे। मरी, गिलियात, मियांवाली, खोशाब, बखे, सरगोटा, लिया, टोबा, टेक्सेन, जंग, शेखपुरा, लाहौर, गुजरात इन इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे।